किंग्स वीडियो प्रोडक्शन पारा सबनी सिंध वासिन के दिल्ली ईद मुबारक। दुश्मनी सहित जो कचहरी भलिया जहरी महल वणई तू हलिया। खबरदार चिल्लण की कोशिश की तई बारदाने कट सटे सही ही टक्के जहारी थी असा के जवाब ता दिन। संजू नालो रानी आए तमा हारी असा जा बाजू है बाजू यार तुझे थे में कौन थो ठाए। हाँ सीमा मैं भी कदा को नहीं सोचा तो मेरे हथा चे हथियार हो सके। तू चाहिए जरूरत है मां चाचो न मुझो नालो गुलाम रसूल है गुलाम रसूल। चल तू आए दुश्मन के पारई तो हां करण में वाली सरदार तू ता निकरी हल महनन सा पान मोड़ी दो। तो वारस के बारे में यही तो मेरा असल दुश्मन है असल बारदाने कट छोड़े सास। जल्दी के वालों खाटी दे वरी मथा अची कमदार न करके। हाँ यार सावण सच प्या दई नी कमदार तेरा ढक किते करने में को आई जूझ की असल बारदानी कट सटे सास। यार चई तो सच पियो हिन कमदार त नक में दम दिनो। हां यार अचो तो हलऊं अगे ही काफी देर थी वई आहे। हाँ यार हलो छड़िया गाल हां करे सो जुलसो भी सही बारदानी कट न सटे हो। शहर दो ना कोई पारा तो हुजन। ठीक है आदा पर ता वापस कदी मोटी इंदो सुभाणे न तो परी मोटी इंदुस। ठीक है ठीक है आदा ता बेफिक्र थियो। ठीक है आदा ठीक है। हाँ भुरल बाहर हुजन ते एड़ा बस मारो मां इते पढ़ाई छॾींदुसि। छो ख़ालिद ख़ैर त आहे? बस मां रोई मां अॻिते कोन पढ़ंदुसि मां हिते ई पढ़ाई छॾींदुसि। खालिद यार
तूं पढ़ाई न छॾ। ख़ालिद असां बि त तुंहिंजा दोस्त आहियूं, असां तोखे सुहिणी सलाह ॾींदासीं। ख़ालिद तूं असांजे हूंदे पाण खे ग़रीब सम्झे थो? बस इहो बाद में सोचींदासीं। उथो त हाणे पीरियड लॻी वियो आहे। यार वाहिदू भी मैं हाँ कोडर क्यों नहीं पे लगता? ना बा मैं वाहिदू ही कोन किया और करेंदा आई वेंदा वाहिदू ते घर वन वाहिदू को मरेंदा सद ये वाहिदू घरे ते पक ते मैं वाहिदू को नहीं ये वाहिदू घर को नहीं तो पक ते मैं वाहिदू कोडर गुम किता है। आओ आओ वाहिदू जुल वाहिदू वाहिदू हो वाहिदू हो वाहिदू दादा तू पाण आई कंहिंखे पियो सॾी? वाहिदू मया तो कुछ कोडर करे मैं आऊं ठाई गुम कराया मी कोडर दादा हलूंगा। वठो हराओ तव्हां खे इन लाइ घुरायो आहे जो तव्हां खे असां सां ज़मीन जो सौदो करणो आहे। हिते सही कंदा वञो ऐं पैसा वठंदा वञो अंदरूं ई अंदर। ही असांजो मक़सद लखमीर खान आहे। कुछ ज़मीन हिन जे नाले कंदासीं। शाहबाज खान मां पंहिंजी ज़मीन कोन ॾींदो। छोड़ तू ज़मीन न ॾींदे? ज़मीन असां न अॼु ॾिनी आहे, इन वरी सुभाणे ॾींदासीं।
पर कॾहिं बि न ॾींदासीं। न न असां पंहिंजी ज़मीन कोन ॾींदासीं। अरे छोरा तारा फटारे ॻाल्हाए थो उथी वञ गुम थी। ज़मीन असांजी माउ आहे। वॾेरा साईं, असां बि ज़मीन कोन ॾींदासीं। हा साईं, लखमीर ख़ान हिकु गैर माण्हू आहे। चङो साईं, पोइ असां हलूं था। अचो को ठारो। अदा साईं ही टके जहारी थी असांखे जवाब था ॾिन। हैबत ख़ान, तव्हां त चयो मां तव्हांखे सॼी ज़मीन वठी ॾींदुसि, पर ही त सभु जवाबु ॾेई विया। हाँ लखमीर ख़ान, तूं असांजो मासात आहीं। अॼु बि मां तोसां वाइदो थो कयां, हिन सॼे तर जी ज़मीन तोखे वठी ॾींदुसि। मासात तूं बेफ़िक्र थी, सिर्फ़ु अदा वॾे खे अचण ॾे। उहे जीअं टे भाउ चवंदा आहिनि, सम्झ पथर ते लकीर अंदरू ई अंदर आहे। शाबाश ख़ान। जी अदा साईं। तूं पीरू खे वठी वञ, उन्हनि खे टंगे खणी आ। ठीकु आहे अदा, ठीकु आहे। लखमीर ख़ान, ॾिसंदे पाण हिननि जा लाश रुलंदे ई पिया। मूंखे तव्हां ते पूरो यकीन आहे। हा साईं, उहे ई यकीन करणु घुरिजे, अंदरू ई अंदर। तव्हां ई कसूरवार आहियो। अरे छा थो पकी, मां कसूरवार आहियां? हा हा, तव्हां ई कसूरवार आहियो। अरे बकवास बंदि कर। अरे पीरू वठो, हिन जो टंगू ऐं बाहूं भरे छॾो। अचो मूंसां गॾु। ही सभु छा थियो? ही सभु छा थियो?
क्या है क्या थियो अथई? आ मेरी बुलबुली, मैं को भी तेरा ही इंतजार हा कि था भी ॾाढी देर कराई। मूंखे थोड़ी देर थी हुई, बाबा के मानी ॾेई करे पोइ आई आहियां। अल्लाह जा द्रोही बाबे दी। घणियूं कसमूं न ॾे, भला इहो ॿुधा तोखे पंहिंजे पीउ ऐं माउ जी यादि ईंदी आहे? चरी मेरा अब्बा मेरा बाबा मोहतरम जनाब आरब खान थे ना। चाची आरब तो तोखे पालियो आहे, मां त तुंहिंजे असल पीउ जी ॻाल्हि थी कयां। चरी बाबा तो मेरे 24 कलाक गड्डे, मेरा बाबा आरब खान याद वल केड़ी। सीमा इन्हीं गाल को छोड़ दे। न न वायदा तोखे कसम आहे मुंहिंजो, अॼु ॿुधाए। सीमा कसम अड़ते जो भन घटी अज कने 15 साल दी पहले दी गाल है। अरे मैं नंढा होंदा मैं मस यादगिरी च पियावंदा है। सारा भी कबीला होंदा, सौट मासात होंदे हन, दोस्त होंदे हन, चंगे भले दोस्त होंदे हन, सारे लाडू उठ होंदे हन, बकरे होंदे हन, बकरियां होंदे हन, कुक्कड़ होंदे हन, नंढे नंढे चूरे होंदे, ते जेडे डाची दे तोड़िया भी हन। वायदा पोइ छा थियो? पिछे वल क्या सीमा वरी बोर्ड आई जे तूफान बोर्ड दे विच सारे बकरियां रिढ कुड़म कबीले सारे बुड़ गए। को किथा रहा चाचे अरब मैं को पालिया ऐ मैं ते नाल गड्डा जी बैठा था। वायदा मूंखे ॾाढो अफ़सोस थियो तुंहिंजी ये दर्दन भरी दास्तान ॿुधी करे, पर हिकिड़ी ॻाल्हि पुछां? एक गाल के हजार गालियां कर मैं सदक थी वहां कुर्बान थी वहां। तो मोते अलाए कहिड़ो जादू कयो आहे जो तोखां सवा हिकु पल बि नथो गुज़रे। हाँ सीमा मैं कमनूर भटारे दा कसम मैं तो कोई मिनट नहीं देदा। मेरी दिल मां दी मूंझी थी दी, मेरी दिल अखी दी तो सीमा दा दीदार कर असल बार दा नहीं कट सके साथ। वाहिदा चाचो आरब आयो हुयो, बाबा तो जे मुझे रिश्ते जी हा करे छॾियस। हाँ की न करे सी असल बार दा नहीं कट सके साथ। वाहिदा ॻाल्हि ॿुध, ये ॿीहर बारदाने वारी ॻाल्हि मूंसां न कंदो कर। असल सो बार न सीमा बस तू अला सफ़ा को सादो आहीं। सीमा हिकड़ी गाल आखे नाराज न थी मैं गाल करा। तू जरा ना कावड़ करींदी मेरी मस्त डाची है ना मुझे तोड़ी दे मोहडे थी वेंदे। छा मां तोड़ी आहियां? बस मां वञा थी। अरे चली नाराज थी गई कहीं नाल मजाक न करा, मैं कहीं नाल करा बाबे आरब नाल करा। बाबे आरब नाल मजाक करे ना ओ भी पाडे जड़ा मुंह पे करे दे। कहीं नाल मजाक करे तू भी तोड़ी जड़े मुंह पे करींदी। मैं मजाक करा तो कहीं नाल करा, मैं कहीं दे बारदाने कढा। वाहिदा मूंखे तुंहिंजी इहा ई त सच्चाई वणंदी आहे। हाँ सीमा मेरी भी दिल इहा आखी सजा दी तू मेरे नाल बैठी रह। मैं तेरा दीदार करा पिया, तेरे मिठिया मिठिया गालियां पे सुना ऐ तेरे कुर्ब दे कचरियां पे करा, तेरी दीदार ते ठरा बेटा ठरा। तेरे हुस्न देता न झल सकदा ना पर्दा चा मैं मर पासा। तेरे नैन नशीले कातिल है ना कजला पा मैं मर पोसा। तेरी सोहनी टोर निराली है ना चल हिल फुल मैं मर पोसा। हाँ आशिक बे दिल बचपन दा ना रुख बदला मैं मर पोसा। तू जो कुर्बे कचहरी भलिया जहड़ी महल वणई तू हलिया। तू जो कुर्बे कचहरी भलिया जहड़ी महल वणई तू हलिया। तो सा मिला थो मां खुश थिया
थिया थो लिंग लिंग ठरियो पवा थो तो जो गुरबे कचहरी भलिया जड़ी महल वणई तू हलिया तो जो गुरबे कचहरी भलिया जड़ी महल वणई तू हलिया मुर्कत वारी मुझी दिलड़ी खणी वई ऐसा हंग जी सुरहान बनी वई मुर्कत वारी मुझी दिलड़ी खणी वई तो जो पुरबे कचहरी भलिया जड़ी महल वणई तू हलिया तो जो पुरबे कचहरी भलिया जड़ी महल वणई तू हलिया पवन था ए दिलड़ी ठरे थी नेण नचन था नात जदिया दिस झूम पवन था तो जो पुरबे कचहरी भलिया जड़ी महल वणई तू हलिया तो जो पुरबे कचहरी भलिया जड़ी महल वणई तू हलिया कचहरी भलिया जड़ी महल वणई तू हलिया तो जो पुरबे कचहरी भलिया जड़ी महल वणई तू हलिया तो सा मिला थो मां खुश थिया थो तो सा मिला थो मां खुश थिया थो मां खुश थिया थो लिग लिग ठरियो पवा थो तो जो पुरबे कचहरी भलिया जड़ी महल वणई तू हलिया तो जो पुरबे कचहरी भलिया जड़ी महल वणई तू हलिया बाबा बाबा वाहिद की जल्दी घुरा अल्लाह खैर कंदो बच्चा अल्लाह खैर कंदो अरे बाबा ओ अरे बाबा जी चाचा वने वाहिद के सरे आ जल्दी हां चाचा वने बाबा 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 मैं कौन बच्चे तुस बाबा अल्लाह खैर कंदो पुत्र मरेगा बाबा मरेगा बच्चा खैर ते अरबू वाहिद अरे शाबाश खान मरीज के ॾाढो कुटियो आहे पर क्यों हाणे ख़बर पई आहे त वॾेरे पंहिंजी ॾाढी ॾेखारी आहे मरीज सफ़ा ज़ख़्मी आहे सच आरिफ चयो आहे तूं वञ डॉक्टर अरबू चङा तूं हाणे जुल मैं कुछ न कुछ बंदोबस्त की आंदा पिया बारदाने कर छोड़े था दादा उठारो तो कोई मां हला तो पंजे कम सा ठीक है जेकॾहिं तव्हां सभिनी पंहिंजो साथ ॾिनो त पोइ वॾेरनि खे ज़मीन कोन ॾिबी ठीक है ना
ज़मीन हुन ग़ैर खे न ॾींदासीं असां। मिट्टी असांजी माउ आहे, असां पंहिंजी माउ जो सौदो कोन कंदासीं। सिर्फ़ु तव्हांजे साथ जी ज़रूरत आहे। संजर खान ऐं हुनजा भाउ ज़ालिम आहिनि। खबरदार तो चिरण जी कोशिश कयो, जेको चिड़िया तो मुफ्त में मरी वेंदो। छते पीरी जो पेरो उते खन न देरो। अरे मंसूर जो बिनन पुटन खे वठी हलो। वाहिद यार ख़ैर त आहे, परेशान पियो लॻी। हा दा वॾेरे दे पुट मुरीद को ॾाढा को तबीयत ॾाढी ख़राब है, वेंदा पिया डॉक्टर को ॾिननि। वाहिद तूं हुकुम कर, असां तुंहिंजी कहिड़ी मदद था करे सघूं। यार ही वठ कुछ पैसा, पंहिंजो कमु सवलो करे वठ। पर दा हाँ हाँ वठ, दोस्तनि खां बि शान कबो आहे छा? अरे वाहिद छोरा तू किथे आहीं? सॼो ॾींहुं मां तोखे ॻोल्हियो आहे। हल अॻियां, सॼो ॾींहुं वावारा छोकिरनि सां वक़्तु विञाईंदो। ज़ुबान संभाले ॻाल्हाए कमदार। अरे असां तोखे आवारा था नज़र अचूं? अरे तूं वरी कहिड़ो चङो मुड़ुसु आहीं, सॼो ॾींहुं ग़रीबनि खे आज़ार में विझूं बीठो आहीं। मिंट मिंट में भोतार जा पैगाम थो खयूं अची। अरे बस बस, तव्हांखे ख़बर न आहे मां संजर खान जो कमदार आहियां। अरे हा हा ख़बर आहे, कमदार आहीं संजर खान जो। कहिड़ो तूं बादशाह आहीं जेको 200 ॻोठ वारनि सां वाइल कंदो अथव ते? यादि रखजांइ कमदार, वक़्तु इहो थी पाण खे सुधारे वठ, किथे तिरकी न पाए। अरे हा ख़बर आहे तव्हांजी। हाँ कमदार, वाहिद जो भाउ बीमार आहे, छॾ तो वो डॉक्टर ॾे वञे। अरे बस कर, भाउ बीमार अथसि, रुगो बहाना ठाहियो था। अरे हले तो या न बेगर ते हले गया जी। सरियाम जवाब आई, वञ अपने भोतार को आख, ना सही दने ने कढ सटे। अरे हिक हारी खसी थी करे मांखे जवाब तो दे, वो भी कमदार के। अरे कमदार वेंदा पे या कढई बारदाने। हाँ हाँ वञा थो, पर तो मांजी बेइज्जती कई आहे। बेइज्जती सही बेइज्जती थींदी है इज्जत वाले दी, बेइज्जती दी वाली किथूं बेइज्जती थींदी है? वेंदा पे या कढई बारदाने। हाँ यार तुसां जुलो घर मैं डॉक्टर को गिधी आंदा। चलो चलो। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम सलाम। अच्छा बात वे अरे दारू मरीज का फीस जा पैसा वठ तो मान के चेक क्या। पर डॉक्टर साहब मैं तो बीमार को नहीं, मैं तो ठीक हाँ। असल बारदाने कट छोड़े सांस। ठीक आई तो हिते छो आयो आई? निकल हितां। मैं निकला, मेरे नंढा फिरा बीमार है, जुलूनी को देख न तो बारदाने कट छोड़े सांस। अरे चरिया ही अंग्रेजी डॉक्टर आहे, हिन खे ॿाहिरि निकिरण जो टाइम ही ना आहे। टाइम कोनी पर ये तव्हां दा बैठे थिया बारदाने कट छोड़े सांस। अरे बेवकूफ, मां हिते वांदो वेठो आहियां, ॾिसी न मैं अखबार तो पढ़ा। मैं को अॼु ख़बर पई अखबार पढ़ण भी वॾी ॻाल्हि है, को डर मारणी पवंदी है ॼण। जुल मेरे भिरा को जुल देख न तो बारदाने कट छोड़े सही। ठीक है त पोइ 1000 रुपया फीस जमा करायो त पोइ हलऊं था। 1000 रुपया डॉक्टर साहब खुदा तरसी करे, मैं कहने सिर्फ 300 रुपया नहीं, मैं हारी था बाल गरीब किथू ते को 1000 रुपया दे सा। 300 रुपया के मेहरबानी कर जुल। अरे डॉक्टर साहब को यूनानी डॉक्टर थोड़ी आहे, ही अंग्रेजी डॉक्टर आहे, ही 300 रुपए ते कोन हलंदई। अरे मां तोखे चयमि न त मां बगैर फीस जे कोन हलंदुसि। अतवाद क्या था चाकर खैर दे, असल बारदाने कट छोड़े सांस। अदावाद असांखे मुरीद छॾे वियो, मुरीद मरी वियो। डॉक्टर साहब सुनदा पी न, 4 रुपए ने खातिर तू नजली मेरा भरा मर गया। अरे तुसा डॉक्टर मां पी होंदे वे, कोई गरीब होता है लेकिन पैसे न हो तुसा नजलसो। तुसा फीस खपिया, फीस दे खातिर तुसा बैठे वे, कहंदी मां मर वने, कहंदी बहन मर वने, कहंदी न्याड़ी मर वने। कातिल वने कातिल वे तुसा नजलसो। तू डॉक्टर कोनी, तू मोरा कातिल।
तू दुश्मनी में डाल पर समाज दा दुश्मनी तो याद रखी तो गरीब को नहीं सुनाता इंदा हिसाब ते देवना पसी तेरे बारदाने कट चुले सामे तेरे बारदाने याद रखिया याद रखी ये है मंसूर ऐं उन जा ॿई पुट वाह शाहबाज खान वाह राकी दिले राय बिरू हो छोरो घूरल काथे आहे उन जो कम तमाम करे ऐसी मंजूर ही वच कागज ते सही कर कोन कंदस ते सही कोन कंदो बाबा सही न ते बता रे सूबेदार काली तो अचे अंदरियों अंदर अच सूबेदार काली तू भी असा जो बाजू आई कर खबर होता रे छा घुरायो थई कालीअ खे मुंहिंजो नालो आहे काली आ दुश्मन खे पाराईंदो आहियां कननि में वाली काली तू हाणे बी तमाशो ॾिस हल हल तुझे भाई पी के वडेरे वाला खणिया हाँ मंजूर बुधा छा सलाह है इनकार हाँ हाँ सरिया इनकार आहे लक्ष्मीर खान की ना ॿुधण जी आदत ना आहे न त हिते तुंहिंजो ॿियो पुट बि मरंदो आस्ते गाला आस्ते इतने वडे आवाज में गालण वाले के सजा मौत मिलती है बस साबत कौन बस ना गोली ना ला जाओ हैबत खान कातिल तो मुझे भाड़ के मारे छड़ियो है मां तवा के जीरो कौन छड़ी दिसा अरे जदे बचदे त पोन हिनखे बि हिते मौत वठी आयो आहे पोन के ॾियूं नओं सबक अरे तवा मुखे छा सबक दींदो सबक त मां तवा के दींदुम हां हद खां वधीक न ॻाल्हा नत न त तव्हां छा कंदव ज़ालिमो ही जुल्म बंद कर हैबत खान अरे ही ॾिस तुंहिंजो पीउ बि ख़तमु बाबा मुंहिंजो नालो आहे काली ऐं दुश्मन खे पाराईंदो आहियां कननि में वाली फिकिर न कर ख़ालिद इहो कहर तुंहिंजे मथां बि नाज़ुल थींदो हाणे हिननि जे आंगूठनि जा निशान वठो बता रे छा घुरायो अथई कालीअ खे हिननि ॿिन्हिनि ॿारनि असांखे ज़मीन लिखी ॾिनी हिननि जो वॾो भाउ ख़ालिद लालची हुयो ऐं अॻिते रिपोर्ट में इहो लिखजांइ त
त ख़ालिद हिननि सां पैसनि ते कोन ठहियो। पीउ ऐं पुट में झेड़ो थियो ऐं हिन ज़ालिम ख़ालिद पीउ ऐं ॿिनि भेरनि खे मारे विधो। हा असां सभिनि जा गवाह आहियूं। वॾो गवाह मां बि आहियां, अंदरियूं अंदर। हाणे वधीक तूं पाण समझदार आहीं सूबेदार काली। असां हिन सभिनीनि जा गवाह आहियूं, गवाह। वधीक पाण समझदार आहे सूबेदार काली। मुंहिंजो नालो आहे इंस्पेक्टर काली, पर कीअं पराया दुश्मननि खे कननि में वाली तुंहिंजी मिठाई थाने ते पुॼी वेंदी त पोइ ॾिस त हिन जो केस कीअं थो ठाहियां मां। सॼी उमिरि जेल में चकियूं पे पिसंदो। त मां आहियां इंस्पेक्टर काली ऐं दुश्मन खे पराईंदो आहियां कननि में वाली। मुझे भाव मुझे बताए मुझे भाव बताए तो सही सलम कहीं कहवा वो कैरन जालिम मुझे भाव कैरन उन्हें जब के नाला बताए तब उन्हें जो खानदान के खत्म करे छड़ी तुम मुझे भाव ने जो खानदान के खत्म करे छड़ी तुम मुझे बताओ चला अदा शाबाश खान मुझे हालत कही है अदा मुझे कसम है तो जो शाबाश खान ने मुझे भाव के खत्म कर छड़ी तुम अदा खत्म कर छड़ी तुम अगर खत्म न चमने
तो मुझो नालो भी वारिस अली न है, वारिस अली न है नालो मुझो। अदा 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 ना मुझे अदा अदा मुझे कसम है तुझे बिना बात रख तुझो शाबाश खाने के खाब ऐसा बात कहते फिरा मर में देन वो चले थी भी देन करे थी भी देन आज चले थी भी देन मार दे छरे सुरी में दे मार दे छरे अनुवारी में छोड़ो मैं कुछ चले थी भी देन वारिस बीरा वारिस ये हथ में हथियार खणी कहते कहा कही थी जानबो मुझे रास्ते का हटी पड़े थी मुझे अखिन में इंतकाम जी बॉय है बॉय मुखे वडे रखा बेर वछड़ो है बेर हदो थी वारिस पलव कॾहिं बि पुराणा नाहिनि थींदा वॾे रेखा पलव कंदासीं ज़रूर कंदासीं वॾे रेखा पलव कैस्तानी सब्र क्या तोखे कही खबर अरे मुझे अंदर में घाव है घाव गुरल सिर्फ तुंहिंजो भाव न पर असांजो बि जिगरी यार हुयो हक़ ऐं सच जो आवाज़ हुयो इहो न विसार त इंतकाम जी बाह जा ओलांबा सिर्फ तुंहिंजी अखियुनि में आहिनि पर उन जे बदिले जी बाह जा भड़का असांजे अंदर में बि आहिनि ओए छो न था मूंसां हथियार खणी हलो त ॾारे विझूं ॾाढ जी नगरी कहिड़ा अचूं कारी कोट वठूं पलांद भूरल भाव जो पलांद वठंदासीं पर बंदूक जी नाल सां न कलम जी नोक सां ॾाढ जे डंडे सां न पर कुर्ब जी कुहाड़ीअ सां न जानबा न हाणे मूंखे इंतज़ार कोन थींदो इंतज़ार हाणे सज्जर खान जे भाउ खे मारण जे लाइ मां बेचैन आहियां बेचैन मूंखे अफ़सोस आहे वारिस त तूं बि हिन बंदूक खे पंहिंजो सहारो थो सम्झी जेकॾहिं तूं बि बंदूक जो जवाब बंदूक सां ॾींदे त पोइ तो में ऐं संजर खान में कहिड़ो फ़र्क़ु रहंदो जानबा फ़र्क़ु रहे या न रहे पर मां हुनखे ज़िंदा कोन छॾींदुमि त पोइ वञी मारे आ वॾे रेखे ॿधिया पग वञण खां अॻु यादि रखजांइ त हिकु संजर खान खे मारण सां कुझु बि न वरंदी तूं त पंहिंजे भाउ जो पलव वठी ईंदे पर उन्हनि भाइरनि जो पलव केरु कंदो जन खे कोई बि भाउ कोन्हे उन्हनि बेकसूर न्याणियुनि जो पलव केरु कंदो वारिस
तू तो पाण असांखे बंदूक जे खिलाफ लेक्चर ॾींदो हैं ऐं अॼु पाण बंदूक खणी बीठो आहीं त पोइ बीठो छो वञ वञी वठी आ वॾेरे खां पलाउ भी तुम पर वञण खां अॻु तोखे ज़रूर चवंदुमि त ही दौर कलम जो न पर किलाशनकोफ जो आहे किलाशनकोफ जो छॾ इंसाफ़ जो इंतज़ार हिते इंसाफ़ वठणु मुश्किल न पर नामुमकिन आहे नामुमकिन हिते इंसाफ़ घुरण सां न पर छिनण सां मिलंदो आहे छिनण सां हिते कानून अंधो ऐं इंसाफ़ गूंगो आहे हाणे उहो दौर न आहे जो कलम जी नोक सां इनकलाब अचे तुंहिंजो घर बि त संजर खान बर्बाद कयो हो न सुठो थी त मूंसां हथियार खणी गॾु हल न त पछताईंदे वारिस बी वारिस सर डीएसपी साहब नौजवान पर ॾाढो सख्त आहे सख्त मुंहिंजो बि नालो आहे काली वरंदो सांस कननि में वाली सख्त मिस्टर काली संजर खान में हमारी ड्यूटी है जी सर उते कुछ वारदातूं ज्यादा थी हुयूं आहिनि सर जेको भी जंहिं वारदात में मुलवस आहे मां हुनखे गिरफ़्तार कयो आहे जी हाँ सर ख़ालिद के भी पीउ ऐं भाउ जी खून साबित थियण ते उमिरि क़ैद जी सज़ा उन्हनि खे मिली वई मूंखे इहा ख़ालिद वारी ॻाल्हि सम्झ कोन आई सर ख़ालिद पैसनि ख़ातिर पंहिंजे पीउ ऐं ॿिन्हिनि भाइरनि खे मारे विधो हिकु माण्हू पंहिंजे पीउ ऐं भाउ खे कीअं मारींदो सर ही दौर अहिड़ो आहे जो माण्हू पैसनि ख़ातिर कुझु बि करे सघे हूअं बि उन केस जो मां पाण गवाह आहियां ऐं 15 गवाह ॿिया बि आहिनि सर ठीकु आहे इन ॻाल्हि जो ख़ासि ख़्यालु रखो कि असल गुनहगार खे सज़ा मिले तव्हां हाणे वञी सघो जल्दी कर सिर्फ ख़ालिद ख़ालिद हे सभु कुझु छा थी वियो जेको क़िस्मत में मंज़ूर हुयो सो ई थियो तुंहिंजी क़िस्मत अहिड़ी ख़राब त कोन ही सभु मुंहिंजे मथां संजर खान वारनि करायो आहे हिकु ज़मीन जी टुकड़े जी ख़ातिर ख़ालिद तोखे बेगुनाह असां साबित कंदासीं असां उन्हनि जी हवेली में घिरी करे सबूत कठे कंदासीं तव्हां कुझु बि न कयो हू वॾा ज़ालिम आहिनि ऐं ताक़तवर बि भली केॾा बि ताक़तवर हुजनि पर असां उन्हनि सां मुक़ाबिलो ज़रूरु कंदासीं बस हल मुलाक़ात जो टाइम ख़त्म थियो ठीकु आहे दोस्तो त पोइ ख़ुदा हाफ़िज़ काली पत्थर खे पाणी करण खूब ॼाणींदो आहे मार सज्जर खान जा पालतू कुत्ता मार मार जेतिरो बर्दाश्त करे सकी मार 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 बकवास बंद कर
मुंहिंजो नालो आहे इंस्पेक्टर काली ऐं दुश्मन खे पाराईंदो आहियां कननि में वाली। हाणे मूंखे तरीक़ो नंबर 13 आज़माइणो पवंदो। काली सब तरीक़ा आज़माए मुझे जिस्म जा टुकड़ा टुकड़ा करे छॾ पर मुझो हिकु जवाब हिकु ई तुझे ॾोह में नाहे कयो। सर ही तव्हां छा था कयो सर? छो? सर ही इंसान आहे। ओ सॉरी मूंखे ख़बर कोन हुई त ही मुजरिम खां अॻु इंसान बि आहे। मूंखे हिन खे मार कुट न करणु घुर्जे, मूंखे त हिन खे सजदा करणु घुर्जनि। सजदा सर हिन खे थाणे में हली बंदि कयूं। सर थाणे खां अलावा मुजरिम खे ॿिए हंधि रखणु गैर कानूनी आहे। ही इंस्पेक्टर काली जो थाणो आहे। मुंहिंजी मर्ज़ी, मां हिन खे काथे बि रखां। ऐं तूं केरु आहीं मूंखे सम्झाइण वारो? सर मां एसआई शाहिद। ऐं मां सर एसएचओ काली। पोइ तूं हिकु एसआई थी करे एसएचओ को सम्झा रहियो आहीं? जूनियर गेट आउट। साईं मुंहिंजो नालो राणी आहे। मुंहिंजो हिन दुनिया में कोई बि न आहे। महिरबानी करे मूंखे हिन हवेली में नौकराणी करे रखो। मां तव्हांजी ख़िदमत कंदमि, हवेली जो कमकार कंदमि। महिरबानी कयो साईं। ठीक है इनके हवेली में वठी वञ। साईं तव्हांजी वॾी महिरबानी। अरे यार पाण खे फांसी छो थो ॾें? अबा मां पाण खे मारण थो चाहियां पर मां मरां कोन थो। वॾे खूह में टपो ॾिनमि पर 1 फुट पाणी हुयो। वयमि ट्रेन जे हेठो सुम्हण पर ट्रेन ई कोन आई। हथ विधमि बिजली जे तार में, बिजली अचे ई कोन थी, रुगो लोड शेडिंग। सोचियमि त पाण खे फाहो ॾेई मारियां पर हिते बि तो कोन छॾियो। अरे यार पाण खे फांसी छो थो ॾें? बेरोजगारी जे करे। ॿियो छो, हर कारोबार कयमि, जंहिं कारोबार में वञा तो नुक़सान ही नुक़सान आहे। मां छा कयां? यार ईअं न कर, ख़ुदकुशी करणु गुनाह आहे। छो न बाबा, मां मर्दुसि, गुनाह हुजे त भलो हुजे। भला ॿुधा तोखे छा खपे? इंसान जी ज़रूरत छा हूंदी आहे? मानी, चांहि, कपड़ा, सिगरेट ऐं ॿियो छा? इहो ॿुधा तोखे ईंदो छा छा आहे? मूंखे सभु कुझु ईंदो आहे। मां मैट्रिक पढ़ियल आहियां। मुंहिंजो नालो अख्तर खान आहे। जे तूं असांजी हवेली में कमु करीं त 5000 रुपया महीनो ॾींदासीं। 5000? हा हा बिल्कुलु कंदमि, छो न कंदुमि। अरे त हे पोइ फांसी? फांसी कैंसल।
वच मूंसां। वाहिदू तू असांजे कमदार खे मार ॾिनी आहे ऐं रात जो वती तो चोरियूं कंदो। ना भोतार ना, मैं कदा चोरी की है ना चोरी करे सा। बाकी चोरी करें दे नहीं भाड़े, मैं भाड़े थोलिया फिर बारदा नहीं कट सके। ते वाला कमदार बड़ा शैतान है, बड़ा चमचाई धूताई, मेरे भिराक मुरीद को भी नहीं धूते मरवाया। बाबल साईं वाहिदू कूड़ तो गलाए कूड़। अदा साईं हिन ही गोठ में फसाद फैलायो है। हाँ साईं, ही चंद दोस्त वठी वते तो चोरियूं कंदो। पांजी गलती तस्लीम कर। कद एड़ो कलम हलाइंदो साईं, एड़ो कलम हलाइंदो साईं जो सजी जिंदगी कर्ज में जान नहीं न छडाए सकदे। बोदार संजर खान, यह जुल्म असा गरीबा दे कितले ती जुलसी गया। असा मजलूम हारे डोह किरा किताए। असा मजलूम जदा भी गाल कोई हक दी करे दियूं, असड़े तो जुल्म किता वेंदा है। असा डोह क्या किता से तो से डबला। बहादुर समझाए इनके। तू चुप कर वाहिदा। ना बहादुर ना, मैं चुप को नहीं करे सा। ए समाज दे जालिम मरेरे जड़े ना। ऐसे को बागी बनावट ते मजबूर पे करे देन। बारदाने कट सटे साने। संजर खान, जेड़े तू असे नाल टोपी ड्रामे पे करे जाई ना, ए तेरे की चीज छिकदी पोसन। असा चुप को नहीं रहसू। तू जी या जुरत जो तू असा जे सामो तो गलाई। संजर खान, असा ते वे सूझ ले। तै जेड़ी बाह बाली ने मेरे सीने दे विच, ओ साडे दिलां चों कदा कौन निकलसी, कदा कौन निकलसी। तेरे जुल्म सा कौन सासू। खामोश। अच त वाहिदा हलूं इन जुल्म जी नगरीअ मां, जिते हर रोज मजलूम कुठा वेंदा आहिनि ऐं केतिरे ई न्याणियुनि जी लज लुटी वेंदी आहे। वीरू, हाणे हिननि जो बंदोबस्त तोखे करणो पवंदो। घबराई ना बतार, अज ही रात करो त इन्हनि खे पूरो। दोस्त अचे मानी खा। ना मूंखे मानी जी तलब न आहे। मानी कीअं खावां? मानी त मूंखे ज़ार थी लॻे। इहो ॿुधाए तोखे उमिरि कैद जी सज़ा कीअं लॻी? छा ॿुधायां यार, त मूंखे सज़ा कीअं लॻी। अरे ही ॾिस, तुंहिंजो पीउ बि ख़तम। पोइ कूड़ा गवाह पेश करे मूंखे उमिरि कैद जी सज़ा ॾिनी वई। हीअ केरु आहे? हीअ असांजो वॾो शामिर खान आहे। शामिर खान? यानी बदनाम दाड़ेल शामिर खान?
हा बदनाम धाड़ेल शामिर खान पर अॼु ताईं के सच्चे माण्हू खे कोन लुटियो आहे। ग़रीबनि जी मूं हमेशह मदद कई आहे ऐं मूं तुंहिंजी सॼी दास्तान ॿुधी आहे। तोसां नाइंसाफ़ी थी आहे। तोखे ही शामिर खान ज़रूर ज़रूर इंसाफ़ वठा ॾींदो। इहो तोसां मुंहिंजो वाइदो आहे। हा मूंसां नाइंसाफ़ी थी आहे पर इन जेल मां कीअं निकिरंदासीं? अहिड़ी का बि जेल ठही न आहे जंहिंमां असां निकिरी न सघूं। हसन ज़फ़र हितां निकिरण जी तयारी कयो। तोखे इंसाफ़ मां वठाए ॾींदुसि। मां अचो तव्हां मूंसां।
हाणे करे हलूं शामिर खान। खालिदा वो जो एक यार आहे दिलावर खान उन ने तो हलूं पिया। शामिर दार खालिद पर साथी समेत फरार। अजी दादा खबर शामिर दार खालिद फरार। शामिर दार खालिद वार जेल में भजी विया। वारिस मां आया जाने वारिस जानबा तू बस यार जानबा मुखे तो सब छड़िया पर यार तू भी मुखे छड़े वई। वारिस यार मां तो तोसा हर वक्त गड आया पर मुखे वडो अफसोस आ जो तोते एडा वडा कूड़ा केस मढ़िया वया है। छा कया यार ही यार डाढन जो देव आहे डाढन जो केरा है डाढो जानबा मूसा तू को वायदो कर मूसा तो सज्जन खान वारन सा मुकाबले करण जे लाइ तू मूसा गड होते मुझो साथ भी दे। मूसा वायदो कर जानबा मूसा वायदो कर। संजर खान इन तर जो जालिम वडेरो आहे उन सा मुकाबलो जरूर कंदा पर यार उन सा मुकाबलो करण जे लाइ असा के दिलावर खान जे टोले में शामिल थियणो पवंदो। ठीक है जानबा तू जिए चवंदे मां तिए कदम जो तो मुकाबले जालिम में खा रत तुझे फड़े जे सा वठणो आहे फड़े जो। ठीक है अच्छा पोइ हलो। अच्छा जी सरदार यार वाहिद जो पी जी सरदार इहो ही आहे त पोइ अॼु कयूंसि था पूरो। अचो हाणे पाण में पाण विड़ी मरंदा।
ये सब चाहे आरब मार जियो आरिफ के वारिस मारियो आहे। वारिस रात थाने का भजी आयो आहे ऐं असांखे इतला मिलियो आहे हू आयो हिते ई पोइ असां त असल गुहारी वाहिद खे गिरफ़्तार करण आयासीं। हिन वाहिद जे करे ई त सभु कुझु थियो आहे। वाहिद जो पीउ मूं आहे, हू असांजो हारी हुयो। वाहिद वारनि त हाणे ई असांजे मथां फायरिंग कई आहे। काली राख भई असां जान उन ॿिन्हिनि खे अंदरि कयो। ओए तूं छुटल आहीं छो त मुंहिंजो नालो आहे इंस्पेक्टर काली ऐं दुश्मन खे पढ़ाईंदो आहियां कननि में वाली। हेलो इंस्पेक्टर साहब। वाहिद बदल सजर खान उनके चाचा अरब के मारायो है फिर जो तुम आई काली सुबह ट्रेन को ठण खून जे वस ता सभी के गिरफ्तार करने चाहिए ता तू हलिया हुयो कोई मां सब कुछ भारदा ने अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम शमीर खान। ॿुधाए अॼु असांजे ग़रीब खाने ते कीअं भुलिजी आयो आहीं? दिलावर खान हीअ आहे असांजो दोस्त ख़ालिद, हिन सां वॾो ज़ुल्म थियो आहे। हा ही ख़ालिद आहे, हिन सां संजर खान वॾो ज़ुल्म कयो आहे। हा नौजवान ॿुधाए तोसां छा ज़ुल्म थियो आहे? छा ॿुधायां, को पुट भला पंहिंजे पीउ जो खून करे सघे थो? दोस्त कंहिं बि चीज़ जी ज़रूरत हुजी असां हाज़िर आहियूं। हर दम असां शमीर खान सां गॾु आहियूं। हा चाची जानिब खबरदार जो चढ़ण जी कोशिश कई थी तव्हांखे हिते संजर खान मोकिलियो आहे। मां तव्हांखे मारे पंहिंजे दिल जो बोझ हल्को कंदुसि। जेकॾहिं अॻिते तूं बि चुरियो आहीं न सभु गोलियूं तुंहिंजे सीने में हणंदुसि। बसि कयो, हिते ई मुंहिंजे हिन अॾे ते कंहिं जहिड़ो न कयो आहे। ख़ालिद ही जानिब आहे संजर खान जो माण्हू न पर उनजो दुश्मन आहे। हाणे तव्हां ॿई पाण में ठही वञो ऐं भाकुर पायो। दिलावर खान ही वारिस आहे, पुलिस खां भॻल शहबाज खान ऐं संजर खान जो डिंगल। अॼु मां ॾाढो ख़ुशि आहियां जो संजर खान जे ख़िलाफ़ एॾो टोलो तयारु थियो आहे। ही कामरेड भुरल जो भाउ आहे। जे ही कामरेड जो भाउ आहे त असांजी दिलि में हिन लाइ इज़त आहे। अॼु खां बाद वारिस अली असांजी कमान कंदो। त पोइ भाउ बणिजी संजर खान सां मुक़ाबिलो कयो। दुश्मन जिथे बि हुजे उनखे ॻोल्हे ॻोल्हे मारी ऐं मज़लूमनि जी मदद कयो। ऐं जेको नाइंसाफ़ी करे न उनखे वात वारी गोली हणो, वात वारी। वाह वारिस अली वाह, एतिरी दिलेरी मूं ज़िंदगी में पहिरियों चकर ॾिठी आहे। असांखे ख़ुशी आहे जो तव्हां जहिड़ो दोस्त असां सां गॾु आहे। अॼु एतिरी त फायरिंग करो कि दुश्मननि जे कननि ते आवाज़ पुॼे कि असां ग़रीबनि जो टोलो ई मज़बूत आहे। आली मदद मौला आली मदद केर आयो था? असां माण्हू असल बारदाने कढ छोड़े सास। हलिया वञो था। असां वञूं पर केॾे वञूं? असल बारदाने कढ छोड़े सास चाचा। मां चाचो न, मुंहिंजो नालो गुलाम रसूल आहे, गुलाम रसूल। चाचा तू असांजी मदद कर, बारदाने कढ छोड़े सास। हा चाचा तू असांजी मदद कर। चाचा असां धूप न वेसूं तेको कसम में नूर भटारे दी। असांजी मदद कर, बारदाने कढ छोड़े सास। सरदार माण्हू तो भला था लगन। चाचा तो कसम में नूर भटारे दी। असांजी मदद कर, असांखे अपने नाल रख, असल बारदाने कढ छोड़े सास। त ठीकु आहे, तव्हां मूंसां गॾु रही था सघो।
ठीक है चाचा। वरी चाचो तो जमे न वड़ा बाबा गलती थी की माफ कर। बड़ा बाबा यहाँ से बारदा ने कट छोड़े सांस। अचो वेहो अचो वाहिदू करे न सदुर को। वारिस ऐं ख़ालिद केरु आहिनि? सर वारिस वॾो ॾोहारी आहे ऐं ख़ालिद एतिरो त ख़तरनाक आहे जो जग मशहूर धाड़ेल शमीर खान खे पाण सां गॾु भॼाए वियो आहे। काली उन्हनि जी तारीफ़ न कर, उनखे गिरफ़्तार कर। सर असां त पंहिंजो फर्ज़ ईमानदारी सां कयूं। सर मूं सूबेदार काली खे चयो त वारिस खे लाकअप कर, पर हुनी मुंहिंजी कोन ॿुधी। सर ही कूड़ थो ॻाल्हाए। अञा मां कूड़ो आहियां? हा तूं कूड़ो आहीं। ही सभु छा आहे? जे असां पाण में विढ़ंदासीं त इलाइक़े में छा थींदो? सर वाहिद धाड़ेल जो नओं टोलो जंहिं 3 खून कया आहिनि। केर बि हुजे उनखे गिरफ़्तार कयो। तव्हां सभिनीनि खे चवां थो कि इलाइक़े जी नाकाबंदी कयो, मुजरिमनि खे गिरफ़्तार कयो। जनो पानी पियारो। मारवी तू? मारवी? केर मारवी? मां तो अख्तर खान, पर तू तो मारवी है ना? हाँ अख्तर खान, मां ही मारवी आहियां। पर तू ही नौकरानी? छा कंजे, पेटे तो सफ़र गुज़र करणो आहे न। मारवी पर मेहरबानी करे मूंखे राणी चवंदा कयो। ठीक है, पर हिक ॻाल्हि चवां? चओ। मारवी मुझे तोसां पहिरीं नज़र में प्यार थियो ऐं मां तोसां मोहबत थो कयां। मारवी तू चुप छो थी वई आहीं? ॻाल्हाए न। हाँ अख्तर खान, मूंखे बि तोसां मोहबत थी वई आहे। ये तू मूंखे जिताए अख्तर खान छो पे ॾिसी? मां तुंहिंजो हुस्न ॾिसी रहियो आहियां। समझ त कम ठही वियो। असां वॾो ॿुधंदो त वॾो ख़ुशि थी। हाणे ख़ालिद ऐं वारिस वारा वाहिद जा दुश्मन थी विया आहिनि। खाली दुश्मन न, हिक ॿिए जी रत जा प्यासा थिया। हाणे मज़ो ईंदो, पाण में विड़ी मरंदा। हिक त पुलिस जा ॾोही आहिनि, ॿियो असांजा बि दुश्मन। अदा साईं, दुश्मन केतिरो बि घटि हुजे न त हुनखे कमज़ोर न सम्झिजो। हाँ साईं, शाबाश खान सही तो चवे। अंदरे वञा पोइ वञो, दुश्मन खे अञा बि कमज़ोर करे अचो। हाणे ॾिसजो, हिकु तीली उछलण सां पूरे तर में कीअं बाहि भरिजी वञे थी। पर संत कोन सम्झियासीं। वरचा वठो।
बचे मुकाबलो जारी रखो अज सिद्धा के बिना छडलो ना छडलो के कभी यही तो मेरा असल दुश्मन है असल बारदा ने कट छोड़े सांस केतरो भजतो नेक्स्ट टाइम तो वारस के बारे में केर भी को सालिम इन्हें धरती तक के मजलूम मत सलाम कर दो उन्हें के गोले गोले मारी दासे गोले गोले अचो उठवारो ही अख्तर खान आए संजर खान जो नंढो भा ऐं माया जो मुंशी गुलू तव्हां हारी असांजा बाज़ू आयो बाज़ू तव्हांखे कंहिं शइ जी ज़रूरत पए त मां वेठो आहियां मां के गरीब जो पुट आहियां ऐं तुंहिंजा कमदार असांखां बनी फुरे वठी आहे हाणे असां वञूं काॾे ॿुधाए बुधर ॿुधाए तोखे बनी मिली वेंदी महिरबानी तुंहिंजी साईं वाहिद अबा हे बंदूक परे करे किथे लगी ने वने मुखे खबरदार चिल्लण दी कोशिश की तई बारदाने कट सटे सही की मेड़े बेईमान डॉक्टर उन्हें खबर पी न घणे भी है सोए मरण ले तैयार थी बारदाने कट सटे सही न वाहिद ना तू मुखे न हण जाए तू मुखे जीए चवंदे मां में कंदुस न वाहिद इनके सजा दी जाए ना वाहिद ना इन मुफ्त में खून वाहियो गरीबन जो वाहिद इनके कदे में माफ न कर जाए ठीक है बच्चे एक का संगत की सलाह न वाहिद ना मुखे न हण जाए बाबा मुखे न हण जाए अल्लाह के वास्ते मुके छड़े दो मुके न मारो मुके छड़े दो वा बन माफ की भज खाल भज भज ने बारदाने कटे से भज
भज मां चवे तो भज भज भज